अल्लाह जे रसूल जो अदब इए कयो जिए सहाबा कयो, अदब इए कयो जिए उलमा देवबंद कयो। हज़रत अबू हुरैरा घिटी में बीठो हुयो, साईं जन अचन पिया। ओचितो हज़रत अबू हुरैरा जी नज़र नबी साईं जे चेहरे ते पई त यकदम घर भगो, वुज़ू करे मस्जिद में आयो। पाण फरमायूं छो पुटा अबू हुरैरा मूंखे ॾिठी त भॼी वे। हज़रत अबू हुरैरा जी अखियुनि मां पाणी वही आयो। रोई करे चई मुंहिंजा साईं, जंहिं वक़्त में तव्हां अचो पिया उन वक़्त में मूंखे वुज़ू कोन हो। जेकॾहिं बिना वुज़ूअ जी तव्हांखे हथ पियो ॾियां इहा बि बेअदबी ही। हथ न पियो ॾियां इहा बि बेअदबी ही। तंहिंजे करे वुज़ू करे पोइ त पंहिंजे महबूब सां मिलां त वुज़ू वारी हालत में मिलां, इनखे चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो त सहाबा खां सिखो, अदब सिखो त उलमा देवबंद खां सिखो। मुंहिंजो हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मदीने पाक विया पेरल मां जुती लाथऊं। जेतिरो वक़्तु मदीने पाक में हुया पेरल में जुती न हुई, पेर ज़ख्मी लॻा पिया आहिनि, पटियूं ॿधियूं पियूं आहिनि। शागिर्दनि चयो साईं छो भला वहां जुती नथा पायो? त मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि रोई करे फरमायो मां उन शहर में जुती कीअं पाया जंहिं शहर जे घिटिन में मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम मुबारक लगा आहिनि। थी सके तो मां जुती पाया ऐं मुंहिंजे जुतीअ जो तरो ज़मीन जे उन हिस्से खे लगी पए जंहिं हिस्से ते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लगा। मां बेअदब थी पवां क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणंदुसि। अरे हैफ़ जे वठल जा मुस्लमानो, तव्हां अगल माण्हुनि खे था चओ त हे बेअदब। अदब कयो। कुरान भी नबी से जो अदब तो सिखारे। अल्लाह से फरमा ला तजालू दुआ और रसूल बैनकुम कदुआ इबाजिकुम बाजा। ओ मुसलमानो जीअं हिक ॿिए खे नालो वठी करे सॾु कंदा हो, इएं मुंहिंजे महबूब खे नालो वठी करे सॾु न कजो, बेअदबी थी पवंदी, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव। एक ॿिए खे नालो वठी सॾु कंदा, ओ मौलवी इब्राहिम, ओ मौलवी यहया, ओ मौलवी ईसा, ओ मौलवी मूसा। अल्लाह से फरमा ला तजालू दुआ और रसूल बैनकुम कदुआ इबाजिकुम बाजा। जीअं हिक ॿिए खे नालो वठी करे सॾु कंदा हो, ईअं मुंहिंजे सोने नबी खे नालो वठी करे सॾु न कजो, बेअदबी थी पवंदी, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव, पतो ई कोन पवंदो। असां वरी मस्जिद ते लिखी छॾींदासीं या मोहम्मद। या मोहम्मद जी माना ए मोहम्मद हेॾे आ। मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव इहो अदब आहे? मुंहिंजे उस्ताद जो नालो आहे साईं मीर मोहम्मद मीर अकवारा। मां साईं खे सॾु कयां ए मीर मोहम्मद, इहो अदब आहे? मुंहिंजे मुर्शिद जो नालो आहे हज़रत साईं अब्दुल समद हालेजवी। मां साईं खे सॾु कयां ए अब्दुल समद हेॾे आ, इहो अदब आहे? मुझे अब्बे जो नालो आ मोहम्मद शहबाज। मां पंहिंजे पीउ खे सॾु कयां ए शहबाज हेॾे आ, इहो अदब आहे? तू पंहिंजी उस्ताद के नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। पंहिंजे मुर्शिद के तू नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। पंहिंजे पीउ खे तू नालो वठी करे सॾु नथो करीं, बेअदबी थो समझी। ऐं मस्जिद में लिखी थो छॾीं या मोहम्मद ए मोहम्मद हेॾे आ, इन खां वधीक बेअदबी कहिड़ी थींदी आहे? बेअदबी पाण कंदा, खाते असांजे लिखा। अल्लाह से नबी से जो अदब तो सिखारे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल
कजारि बाज़िकुम लिबाज़ अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून। 26 सिपारो सूरत हुजरात तो पढ़ा। अल्लाह से फरमा ओ ईमान वारो पंहिंजी आवाज़न के मुझे महबूब जे मौजूदगी में बुलंद न कयो। जिथे अल्लाह जो नबी हुजे उते आवाज़न के बुलंद न कयो, शोर न कयो, घोग न कयो, बेअदबी थी पवंदी, जिंदगी जा अमल चट थी वेंदव। हिन वक्त भी आयत नबी संजे रोज़े मुबारक ते अरबन सगोरन लिखराए छड़ी आ। उलमा फरमाइन था हिन वक्त भी मुसलमानन के इहो ही हुकुम आ ओ ईमान वारो, ओ पाकिस्तान जा हाजियो, ओ हिंदुस्तान ऐं बांग्लादेश जा हाजियो, ओ अफगानिस्तान ऐं इराक जा हाजियो, ओ शाम ऐं यमन जा हाजियो, जॾहिं मुंहिंजे सुहिणे मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े मुबारक ते अचो पंहिंजी आवाज़न के बुलंद न कजो, शोर न कयो, घोग न कयो, सलात ऐं सलाम पढ़ो पर अदब सां, एतराम सां, झिकी आवाज़ सां, मत मुंहिंजे सुहिणे नबी जे आराम में खलल पवे, जिंदगी जा अमल चट थी वेंदव, हज ऐं उमरा बर्बाद थी वेंदव, पतो ई कोन पवंदो। बाबा जेकर नबी साईं हिते मौजूद हुजे ऐं मां एडो वडे आवाज़ सां तकरीर कया, इहो अदब आहे? अदब कयो, समझो भी था त नबी साईं मौजूद आहे, वरी वडे आवाज़ सां तकरीरूं पिया कयो। समझो भी था त अल्लाह जो नबी ठुल में मौजूद आहे, वरी नबी साईं जे मौजूदगी में पाण था मुसल्ले ते बीहो, अदब कयो। बेअदबी पाण कंदा खाते उलमा देवबंद जे। ओ हिकिड़ो फ़कीर हो, उनखे हिकिड़ो बकर ॿियो हुओ भोलो, ॾिसंदा हो न फ़कीर बकर ऐं भोलो गॾु घुमाईंदा। भोलो एॾो हरामी जो सॼो अटो खाई पछाड़ीअ में वरी अटे जी लप बकर जे मुंहं ते हणी छॾे। फ़कीर जो अचे त मार अचे बकर खे। महीनो ॾेढ गुज़रियो, फ़कीर अची परेशान थियो, भेणा अटो भी बकर थो खाए, वरी थुल्लो भोलो थो थींदो वञे, ॻाल्हि छा आहे? हिकु दफ़े लिकी वेठो, ॾिठई त भोले हरामीअ सॼो अटो खाई पछाड़ीअ में अटे वारी लप वरी बकर जे मुंहं ते हणी छॾियईं। असांजे यारनि जो हाल भी साॻियो भोले वारो आहे, बेअदबी पाण कंदा, अटो असांजे मुंहं ते मरींदा। अदब कयो, अल्लाह जे रसूल जो अदब इएं कयो जीअं सहाबा कयो, अदब इएं कयो जीअं उलमा देवबंद कयो। अल्लाहु अकबर। रसूल सल्लम जी घरवारी अम्मा उम्मे हबीबा, उनजो पी जनाब अबू सुफियान 7 सालन खां बाद मदीने आयो, चई भला पंहिंजी न्याणीअ सां मिलंदो वञा। अल्लाहु अकबर। जॾहिं पंहिंजी न्याणी उम्मे हबीबा जे घर आयो, साईं जन जो बिस्तरो मुबारक विछायो पियो हो। अम्मा उम्मे हबीबा बिस्तरो मुबारक वेड़े छॾियो त पी पंहिंजी न्याणीअ खे चयो, पुट मां तुंहिंजो पी मके जो सरदार 7 सालन खां बाद तोसां मिलण जी लाइ आयो आहियां। न्याणी त पंहिंजे पीउ जी लाइ बिस्तरो विछाईंदी आहे, रलियूं ऐं विहाङ रखंदी आहे, तो को बिस्तरो विछायो त कोन, पर जेको बिस्तरो विछायो पियो सो भी वेड़े छॾी। छा मां हिन बिस्तरे जे लाइक़ न आहियां या इहो बिस्तरो मुंहिंजी लाइक़ न आहे? त अम्मा उम्मे हबीब फरमायो, बाबा तू जहिड़ा लखी मकी जा सरदार मां पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी कदमनि जे जुती जे मिट्टी जी मथों कुर्बान कया। अब्बा ही बिस्तरो को मामूली बिस्तरो न आहे, ही मुंहिंजे सुहिणे मोहम्मद मुस्तफ़ा जो पाक बिस्तरो आहे। जीअं मुंहिंजो महबूब पाक आहे, ईअं बिस्तरो भी पाक आहे। तू हिन बिस्तरे जे लाइक़ न आहीं, इनखे चइबो अथव अदब रसूल। अल्लाह जे रसूल जो अदब इएं कयो जीअं सहाबा कयो, अदब इएं कयो जीअं उलमा देवबंद कयो। असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उनजे नौकर जो नालो मोहम्मद हसन। पोइ हिकु दफ़े उनखे सॾु कई, या हसन, त हू पाणीअ जो कोरो भरे आयो। त ॿियनि नौकरनि चयसि, बाबा साईं तोखे चयो त कोन त पाणीअ जो कोरो भरे आ।
चई साईं चयो त कोन पर मूंखे यकीन थी वियो त साईं खे वुज़ू न आहे। अरे बाबा तोखे ग़ैब जो इल्मु हो छा? चई न न ग़ैब जो इल्मु न हुयो, असुल ॻाल्हि हीअ आहे त मुंहिंजे साईं खे वुज़ू हूंदो आहे त मोहम्मद हसन करे सॾु कंदो आहे। अॼु मूंखे हसन करे सॾु कयईं, मूंखे यकीन थी वियो त साईं खे वुज़ू न आहे, छो त साईं नबी साईं जो नालो मुबारक बिना वुज़ूअ जे न खणंदो आहे। इनखे चइबो अथव अदब रसूल। जेके बुज़ुर्ग नबी साईं जो नालो मुबारक बिना वुज़ूअ जे न खणनि, इन्हनि खे केरु चवे त हिननि खे अदब न आहे? पोइ इहो मुस्लमान चइबो? अदब सिखो त सहाबा खां सिखो, अदब सिखो त उलमा देवबंद खां सिखो। ॿिए नंबर ते नबी साईं जो हक़ इहो आहे अदब रसूल। असां मुसलमाननि वटि नबी साईं जो अदब इहो आहे जो उते नबी साईं जे रोज़े मुबारक ते उते सलात सलाम पढ़ण जी लाइ ईंदासीं। नबी साईं फरमायो आहे जेको तस्वीर कढे थो, तस्वीर कढाए थो ॿिन्हिनि थी अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी लानत आहे। असां मुसलमान एॾा बेअदब जो उते नबी साईं जे रोज़े मुबारक खे पुठी ॾेई करे यार खे पिया चऊं त फोटू कढ त ही यादगार हुजे। इन खां वधीक बेअदबी थींदी? मां हाणे मए में उमिरि ते वियुसि, असर जी नमाज़ पढ़ियमि। असर जी नमाज़ खां बाद हिकिड़ो मौलवी साहिबु उथी बीठो, वरी नैसर पियो नमाज़ पढ़े। मां चयोमांसि बाबा असर जी नमाज़ खां बाद नमाज़ मकरू आहे, नफ़िल त नथो पढ़ी सघिजे, का कज़ा तुंहिंजी रहियल आहे छा? चई हा कज़ा पढ़ियमि। मां चयोमांसि कॾो की? चई हीअ जेका पढ़ीसीं इहा कज़ा कया। मां चयो छो? चई असांखे मुर्शिद चयो आहे त हीअ जेके पेशमाम इहे वहाबी आहिनि हिननि जे पोयां निमाज़ न थी। अॻे ॿुधंदा हुआसीं, हाणे अखियुनि सां ॾिठो। मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजी मस्जिद नबी जे इमाम जे पोयां निमाज़ न थिए, उनजी ठुल जे इमाम जे पोयां निमाज़ थींदी? अदब कयो। हिकिड़ा नबी साईं जे मुसल्ले ते जेके बीठा आहिनि उन्हनि जी बेअदबी कंदा, ॿिया वरी नबी साईं जे रोज़े मुबारक में नबी साईं जे भाकुर में सुता पिया आहिनि उन्हनि जी बेअदबी कंदा। ॿई मुक़ाबिलो पिया। ये नारो पियो लॻे शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू मुहर्रम जी पहिरीं तारीख़ खां जुलूस कढनि, ही वरी रबीउल अव्वल जी पहिरीं तारीख़ खां जुलूस कढनि। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू मुहर्रम जी पहिरीं तारीख़ खां वठी घोड़ा कढनि, ही वरी मुहर्रम जी रबीउल अव्वल जी पहिरीं तारीख़ खां वठी ॾाचूं कढनि। हू घोड़े जी पूजा कनि, ही ॾाचीअ जी पूजा कनि। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू घोड़े खे पिया बाहूं ॿधनि त ही हुसैन जो घोड़ो आहे, ही वरी ॾाचीअ खे सिंगारे उनखे पिया हथ लाइनि त हीअ नबी साईं वारी ॾाची आहे। हिन साल रबीउल अव्वल जे महीने में सखर में शिकारपुर में कश्मीर में चऊं साईं 6 ॾाचूं कढियूं। ॾाचियुनि खे हथ पिया लाइनि बरकत खां, वरी हथनि खे चुमी ॾियनि त हीअ नबी साईं वारी ॾाची। अञा त बीहो, कुझु वक़्त खां पोइ वरी गॾो कढंदा, चवंदा हीअ बुराक आहे। असांखे सम्झ में नथी अचे त हीअ छा पियो थिए। हू मुहर्रम में सबीलू हणनि, ही रबीउल अव्वल में सबीलू हणनि। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू मुहर्रम में घरनि में मजलिसूं रखनि, ही वरी रबीउल अव्वल में पंहिंजे घरनि में मीलाद जा प्रोग्राम रखनि। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू सहाबा खे गारियूं ॾियनि, ही उलमा देवबंद खे गारियूं ॾियनि। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। हू जेके नबी साईं जे भाकुर में सुता पिया आहिनि उन्हनि जा दुश्मन, ही वरी नबी साईं जे मुसल्ले ते जेके इमाम आहिनि उन्हनि जा दुश्मन। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। उन्हनि आज़ान जे विच में मिलावट कई, हिननि आज़ान जे मुंड में मिलावट कई। शिया सुन्नी भाई भाई मुझे आज समझ में आई। मुक़ाबिलो पियो हले। हू मजलिसूं पिया रखनि, ही मीलाद पिया रखनि। माइनि जा मीलाद, इके वारो वेठो आहे भरिसां, हिकिड़े पासे ॾों मर्द वेठा आहिनि, ॿिए पासे ॾों औरतूं। औरत नात पई चवे
त ही उनजे मथों वरी पैसा पिया घुरे। अरे वाह मुसलमान तुंहिंजो इश्क़ रसूल। मां तव्हां खां पुछां थो इहो दीन आहे छा? औरत लोड ते बीह करे अचे नात चवे, टीवीअ ते रेडियो ते बीह करे अचे सीरत जे मौज़ूअ ते तकरीर करे, इनखे दीन चइबो आहे छा?